अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। स्टेज ते बैठल उलमाए किराम ऐं हिन महफ़िल में हाज़री भरण वारा मदीने वारे साईं जा आशिको पीराने पीर दस्तगीर जा परवानो अल्लाह जा लख शुक्राना जंहिं रब करीम असां खे हिन भली महफ़िल में हाज़री जो मौक़ो मिलायो आहे। जंहिंखे अल्लाह ज़बान ॾिनी आहे उहो चवे सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो, रब कंदो तव्हांजे इज्जत में दीन में माल में अल्लाह बरकतूं विझंदो। अञा बि चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो दिल खे हाज़िर करे मदीने वारे साईं ते सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्या मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये भलारी महफिला जेका पीरन जे पीर दस्तगीर जी यारी शरीफ जी महफिल आ। असां जो ईमान आ, असां जो अकीदो आ त हर वली इज्जत वारो, अजमत वारो ऐं शान वारो। दुनिया में जेतरा बि वली आया, जेतरा बि अल्लाह जा प्यारा दोस्त दुनिया में आया, उहे सभई अल्लाह वटां नवाज़ियल हुया। रब उन्हनि खे इज्जत में, अजमत में, मकाम ऐं मर्तबे में हर वलीअ खे पंहिंजो निरालो रंग ऐं निरालो शान अता कयो हुयो। पर वलीअनि में, अल्लाह जे दोस्तनि में बगदाद वारो साईं ईअं आ जीअं नबीअनि में मदीने वारे मीर जो शान आ। अञा बि सुभान अल्लाह। वरी भी दिल खोले सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, गौसे आजम दरमयाने औलिया, हम चू अहमद दरमयाने अंबिया। पीराने पीर जो शान वलियन में इए आ जिए नबीयन में मुझे दिलबर मोहम्मद मदीने वारे साईं जो शान बाला। पीराने पीर फरमायो, अफलत शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफुकिल उला ला तगरिबू
वलियन जा सिज उभरिया रोशनियूं कयूं वरी लही विया पर मूं अब्दुल कादिर जो सिज जेको उभरियो आ इहो क़यामत ताईं जहान के रोशन कयूं बीठो बेन जा सिज उभरिया ऐं लही विया पर बगदाद वारे जो सिज अज भी उभरियो बीठो आ अज भी जहान के रोशनी ॾेई रहियो आ औलिया किराम जा जेतरा भी सिलसिला आहिनि पो नक्शबंदी हुजे पो कादरी हुजे पो चिश्ती हुजे पो सहरवर्दी हुजे जेतरा भी सिलसिला वलियन बुजुर्गन जा आहिनि उन्हनि सभिनी में फैज़ मुझे बगदाद वारे पीरन जे पीर दस्तगीर जो सुभान अल्लाह पीरन जो पीर ज़बान मां लफ्ज़ कढे त अल्लाह जी तकदीर बणजी वञे जेकॾहिं पीरन जो पीर दुआ घुरे त बुडल बेड़ो 12 सालन जो तरी अचे जे पीरन जो पीर पैर जो लत जो इशारो ॾिए त कब्र मां मुर्दो जेरो थी उथी बीही रहे जे पीरन जो पीर नजर करे त सुकल वण सावा थी वञनि जे पीरन जो पीर जे धरती ते कदम रखे तो वह वैरान जमीन आबाद थी वने जे पीरन जो पीर हले तो उन्हें जो हलन रब निरालो बनायो जे गाल्हाए तो उन्हें जो गाल्हाइण निरालो बनायो पीरन जे पीर दस्तगीर के रब उहे करामतूं ॾिनियूं बेशक सजी दुनिया जे वलियन के करामतूं मिलियूं पर बगदाद वारे साईं जो शान ई निरालो आ हिकड़े ॾींहुं मुझे पीर दस्तगीर बगदाद जी जामे मस्जिद में भी तकरीर कंदे खुतबो ॾींदे फरमायो कदमी हाज़िही अला रकबत कुल वलील्लाह मुझो ही कदम सारी दुनिया जे वलियन जे गर्दन जे मथों सुभान अल्लाह दुनिया में जेतरा भी पीर आहिनि पंहिंजे मुरीदन जा पीर आहिनि पर सभिनी पीरन जो वरी पीर बगदाद वारो साईं गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म थका वेठा आहियो यारी जो नंगर भी मिलंदो अल्लाह ज़बान ॾिनी अथव त तव्हां बि गॾिजी पढ़ो गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी बेड़ो बुढ़ड़ीअ जो जानिब तो तारियो मुर्दो जेरो करे तो उथारियो तुझी जारी करामत ऐं कहानी तुझी जारी करामत ऐं कहानी करे असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नजर का नूरानी वो तुझो परवर कयो शान उत्तम कुल वलियन ते तुझो कदम एड़ो कामिल तू महबूबे सुबहानी करे असां ते नजर का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नजर का नूरानी सुभान अल्लाह वली छा के सरबुआ वली जी माना है दोस्त वली जी माना है यार
वलीअ जी माना है मददगार, वलीअ जी माना है साथ ॾियण वारो, वलीअ जी माना है मदद करण वारो। वलीउल्लाह जंहिंखे अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे, जंहिंखे रब पंहिंजी यारी सां नवाज़ींदो आहे, इनखे दुनिया वलीउल्लाह सॾींदी आहे। अल्लाह जो दोस्त हूंदो आहे ऐं अल्लाह जी मखलूक जे लाइ रब उनखे मददगार बणाईंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो आहे त हिकिड़ा अल्लाह जा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे रब इन जे लाइ पैदा कयो आहे जो मुश्किल जे वक़्त में माण्हू उन्हनि ॾे डोड़ंदा आहिनि, उहे दुआ घुरंदा, माण्हुनि जूं मुश्किलातूं टारे छॾींदा आहिनि। माण्हुनि जे ॾुखनि में, दर्दनि में, माण्हुनि जे परेशानियुनि में उहे माण्हुनि जी मदद करण वारा हूंदा आहिनि। इनखे सरबो आहे वलीउल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, वली केर थींदो आहे? वलीअ जो शान छा आहे? विलायत कीअं मिलंदी आहे? जो जेतिरी अल्लाह जी इबादत कंदो, रब जी बंदगी कंदो, जेतिरो अल्लाह जे हुज़ूर में नफ़िल पढ़ंदो, सजदा कंदो, क़ुरान जी तिलावत कंदो, रात जो जागी दुनिया सुम्हंदी आहे, वली पंहिंजे मुसले ते रब जी इबादत कंदो आहे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। रब तो फरमाए त वली उहे आहिनि जो रात थींदी आहे उहे सजदन में, उहे क़यामन में, उहे कूदन में, उहे रात जो अल्लाह जी इबादत में पंहिंजी रात गुज़ारींदा। सुभान अल्लाह। वलीअ जो रस्तो तकवा वारो, परहेज़गारी वारो, वली खुदा जे खौफ में डिॼण वारो, वली अल्लाह जे दर ते झुकण वारो। पर असां वटि सिंध में वलीअ जी सुञाण न आहे माण्हुनि खे। वॾियूं पंहिंजो मुंडियूं पातल हुजनि से, वॾो मणकन वारी तस्बीह पातल हुजे से, कंठा कोलाबा पातल हुजनि, भंग जा कूंडा पीए, मवाली बणियो मकान ते वेठो आहे। सिंध जा माण्हू चवंदा साईं पोतल माण्हू आहे, साईं अल्लाह वारो माण्हू आहे, निमाज़ जो सजदो न ॾिए, अल्लाह जे दर ते झुके ई न। साईं करामत कईंसी, भंग जे कूंडे खे खीर बनाए छॾी। अरे भंग हराम आ, भंग नाजायज़ आ, भंग के खीर वरी कीअं बनाई? माण्हू चवनि था हे करामत थो ॾेखारे, हे दुआ थो घुरे, हीअ मुश्किल हल थी वञे। मिठा इहे शोभते बाज़ियूं भंग के खीर बनाइण त काफ़र ऐं हिंदू बि करे ॾेखारींदा आहिनि। मुख़्तलिफ़ अमल करे करे उहे शोभते बाज़ियूं ॾेखारींदा आहिनि। इनखे विलायत न सरबो आहे। वली उहो आहे जेको निमाज़ पढ़े, अल्लाह जे दर ते झुके, रब जी बंदगी करे, क़ुरान जी तिलावत करे, इनखे अल्लाह जो वली। रब जो कुरान तो फरमाए वत्तकुल्लाह, अल्लाह खां टिजो, वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तकीन। पक जानो त अल्लाह उन्हनि माण्हुनि सां गॾु आहे जेके मुत्तकी परहेज़गार, अल्लाह जे खौफ में डिॼण वारा, रब जे दर ते झुकण वारा, रब जी फर्मा बरदारी करण वारा आहिनि। अल्लाह उन्हनि साण गॾु हूंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों,
हजरत पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी वो अल्लाह जो वली आ जे पूरी जिंदगी रब जी इबादत में गुजारे चली। पुट पीरन जे पीर दस्तगीर 40 साल सोमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ाई। नचे व सुभान अल्लाह, हथ मथे करे जो सुभान अल्लाह। घणा साल 40 साल सोमानी जो वुज़ू सोमानी नमाज पढ़ी। जिए इबादत में वेहन, जिए नमाज में, जिए कुरान जे तिलावत में, जिए अल्लाह जे जिक्र में मशगूल त उन्ने वुज़ू साण वरी फजर जी नमाज पढ़ाइन था। पुट जे माण्हू सुम्हंदो आ न, निंड पवंदो आ त वुज़ू भॼी पवंदो आ। निंड जिस करे वुज़ू टुटी वेंदो आ। पीरन जो पीर 40 साल सुतो नाहे, बिस्तर ते न वियो आ। 40 साल जागंदे अल्लाह जे इबादत में जे गुजारिया आहिनि। पो मकाम वरी रब ओडो ॾिनसि, दर्जा बि रब ओडा ॾिनसि, करामतूं बि रब ओडियूं अता फरमायसि। मुझा दोस्तों जने रात थींदी आ, खल्क सुमंदी आ, मुझो पीरन जो पीर दस्तगीर वेही जिक्र कंदो आ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा हिकिड़ो भेरो रेडी गोठा केड़ो गोठो रेडी गोठ वारा हिकिड़ो भेरो चओ ला इलाहा इल्लल्लाह, रब तांजा 4000 गुनाह बख्शे तो छॾे। घणा गुनाह? 4000 गुनाह मेटजी था वञनि। हिकिड़ो भेरो चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त जेको इहो कलमे पाक जो जिक्र कंदो आ, अल्लाह ताला उन जो नालो पंहिंजे वलीयन जी जमायत में लिखाईंदो आ। ओ मिठा तुझी मुझी रात निंड में गुजरंदी, बिस्तर ते गुजरंदी, तुझी रात टीवी ते गुजरंदी, तुझी रात मोबाइल ॾिसंदे गुजरंदी, पर पीरन जे पीर जी रात अल्लाह जे जिक्र कंदे नमाज पढ़ंदे गुजरंदी आ। चिल्लो कमायूं चिल्लो 40 ॾींहं अल्लाह जी इबादत में। 40 ॾींहं जॾहिं पूरा थिया त हीअं नूर चिमकण लॻो, नूर जा तिजला थी विया। हिकिड़ो ककर सफेद रंग जो ज़ाहिर थियो, उन ककर मां आवाज़ आयो, ए अब्दुल कादिर जीलानी, तुंहिंजी इबादत असां खे वणी वई, हाणे असां तोखे नमाज माफ़ करे छॾी। ककर मां आवाज़ आयो, अब्दुल कादिर वॾी इबादत कई थी, हाणे असां तुंहिंजी नमाज माफ़ करे छॾी। त हे बि पीरन जो पीर हो न, दस्तगीर हुयो न। सोचई त नमाज मदीने वारे साईं तां माफ़ न थी, नमाज मौला अली तां माफ़ न थी, नमाज सैयदा फातिमत ज़हरा तां माफ़ न थी, नमाज करबला जे मैदान में इमाम हुसैन तां माफ़ न थी, नमाज इमाम ज़ैनुल आबिदीन तां माफ़ न थी। मूं तां नमाज कीअं थी माफ़ थिए? समझई त ही शैतानी खरेबा, ही शैतानी करतबा। हजरत पीराने पीर चयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, मां शैतान का रब जी पनाह तो वठां।
इएं जो चयई त वो जेको नूर पियो चिमके न सफेद ककर पियो नजर अचे वो कारो कारो दूहो थी वियो बद सूरत में शैतान ज़ाहिर थियो चई अब्दुल कादिर तोखे तुझे इल्म बचाए विधो न त इते 40 कुतुबन के मां केराए विधो 40 वलियन जी विलायत फुरजी वई उन्हें नमाजूं छॾे ॾिनियूं पर तोखे तुझे इल्म बचाए विधो पीरा ने पीर फरमायो त ओ ज़ालिम मुखे इल्म न बचायो मुखे अल्लाह जे फज़ल बचायो मां अब्दुल कादिर नमाज नथो छॾे सघां तो मुखे इहो धोखो ॾिनो हिकिड़े नूर जा चिमकार करे तो समझो त अब्दुल कादिर नमाज छॾे ॾींदो पर न मां अब्दुल कादिर पंहिंजे नाने मोहम्मद मुस्तफा जे दीन ते हलण वारो आहियां कॾहिं नमाज न छॾी हाँ ओ मिठा जे दस्तगीर जी यारी तो मलाई न उन्हें कदे भी जिंदगी में नमाज न छड़ी कदे भी देश में परदेश में रात में ॾींहं में अल्लाह जी नमाज न छड़ी पो जेको दस्तगीर जो सच्चो मुरीद आ वो भी नमाज पढ़ केड़ा केड़ा दस्तगीर जा मुरीद आयो अल्लाह पीरा ने पीर जा मुरीद आयो मुझू अमड़ियूं मुझू भेनरूं चंते आवाज कनन तई पहुंचे थो जे दस्तगीर जी मुरीदियाणी आही त नमाज पढ़ो अल्लाह के याद कर पीरा ने पीर जो सच्चो मुरीद सच्ची मुरीदियाणी उहा आहे जेका मस्जिद के आबाद करे नमाज सां पंहिंजे मुसले के आबाद करे चओ सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह जो कुरान तो फरमाए अकीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में जा न पढ़जो मुशरिक नमाज न पढ़ंदा आहिनि काफर नमाज न पढ़ंदा आहिनि तमाम मोमिन आयो त नमाज पढ़ो नमाज कायम कयो ए मोमिन नमाज मालिक जो फर्ज आहे नमाज रहमत नमाज बरकत नमाज लाही दी कर्ज आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जा वली कदे भी नमाज न छड़ींदा आहिनि कदे भी मस्जिद जो पंधु न छड़ींदा आहिनि माज़ूर अखियुनि खां अंधो आहे नज़र नाहे कुराड़ो आहे पीर मर्दा पर सोमाणी जी बांग ॿुधई हय्या अल सलात हय्या अल फलाह लठड़ी हथ में खयई ऐं मस्जिद ॾे हलियो ज़ाल चवेसी ओ घर वारा पोड़ो आई कुराड़ो आई मींहुं थो वसे तेज हवाए तूफान घुली रहियो आहे रस्ते में गप चिक तिरकणा तू पोड़ो आ तू पीर मर्दा मींहुं वसी रहियो आहे हवा तूफान घुली रहियो आहे अॼु नमाज घर में पढ़ घर में सोमाणी नमाज पढ़ ज़ाल के चे तो घर वारी सुखन में त सदाई मस्जिद ॾे वेंदो आहियां अॼु ॾुख वारी रात घर में कीअं नमाज पढ़ा छॾ त अॼो की रात बि मस्जिद में वञी नमाज पढ़ लठड़ी हथ में मस्जिद ॾे हलियो आ रस्ते में तिरकणा गप चिका हवा जो तेज झूठो आयो पैर तिरकियुसि वेचारो किरियो टंग झुरी पई टंग टुटी पई मुंहिंजा दोस्तो वरी बि वापसि नथो मोटे
घर ॾे नथो वापसि वरे पर रेड़ियूं ॾींदे वरी बि मस्जिद शरीफ ॾे आयो मस्जिद में अची नमाज पढ़ी अल्लाह जो फर्ज अदा कयो मुझा दोस्तों नमाज मस्जिद में अदा करे जमायत सबको घरन ॾे हलियो वियो पर ही वेचारो पोड़ो मानू मस्जिद में ही वेही रहो छो तो टंग झुरी पई जेॾी महिल रात थी टंग भगी उन में दर्द जागियो सूर जागियो निंड न पई अचे पोड़ो मानू उन दर्द जे करे सूर जे करे आराम न पियो अचेसि जेॾी महिल रात जो पोयों भाङो थियो त मुंहुं मदीने ॾे करे सॾड़ो थो करे ओ मदीने जा मीर सुन मुझा सॾड़ा भर मुबारक पेर जो उम्मत तुझे आसरे मदीने जा धणी सुन मुझा सॾड़ा तुझी आहे तणी बि कंधी सारिया कान का रोए भी थो मदीने वारे साईं के सॾड़ा भी करे थो ये रोंदे रोंदे जेॾी महिल आख़िरी हिस्सो रात जो थियो अख लगी वियसि निंड अची वई त ख्वाब में मदीने वारे साईं जो दीदार थी वियो सुभान अल्लाह हिन जो रोण कबूल पइजी वियो हिन जी आज़ी निज़ारी घामी वई ख्वाब में तो ॾिसे त दिलबर मोहम्मद जो दीदार नसीब थी वियो सुभान अल्लाह उम्मती भली रेढ़ी गोठ में हुजे भली कराची में हुजे या मलीर में हुजे जेॾी महिल सिक मां सॾु कंदो त उन जे चपन जा आवाज़ मदीने वारो साईं ॿुधंदो तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई भर दो मेरा भी जाम बड़ी देर हो गई भर दो मेरा भी जाम वो माजूर मानू मस्जिद में रोंदे रोंदे सॾड़ा कंदे अख लगी निंड आई त मदीने वारे जो दीदार थी वियो साईं फरमाइनि था ओ मुझा प्यारा गम न कर असां तुंहिंजा ॾुख लाहिण जे लाइ अची विया आहियूं कहिड़ी तकलीफ़ अथई छा हाजत जी ज़रूरत अर्ज़ कई या रसूल अल्लाह अखियुनि खां माज़ूर हुयुसि वरी अॼु टंग भॼी पई वरी ज़ाल ताना मेहणा ॾींदी ओ अंधा तोखे रोकियो हुम मस्जिद ॾे न वञ वरी ॿिए टंग भञाए आयो या रसूल अल्लाह अॼु मुंहिंजी करम नवाज़ी कयो मुंहिंजे ज़ाल जे मेहणनि खां मूंखे बचायो मदीने वारे साईं फरमायो हेड़े मींहं में बारिश में तिरकण में तूफान में हवा में मस्जिद ॾे अचण वारा अच मां मोहम्मद तोखे सीने सां लाया तोखे भाकुर पाया सुभान अल्लाह रेड़ी गोठ वारा जेको मस्जिद जा पंधड़ा कंदो उन खे मदीने वारे साईं जो भाकुर नसीब थींदो साईं फरमाइनि था तुंहिंजे दर्द जा दरमान खणी असीं पहुची विया आहियूं हबीबन करीमन उन जे अखियुनि ते हथ फेरायो त अखियूं रोशन थी वियूं उन जे भगल झुरियल टंग ते मदीने वारे साईं हथ मुबारक फेरायो त उन जी झुरियल टंग सही सलामत थी वई मदीने वारे मीर भाकुर पातो सीने सां लातो त हुन जे अंदर वारियूं विलायत जूं अखियूं बि खुली वियूं हे अखियूं मथे वारियूं त रोशन थी वियूं पर सीने वारियूं विलायत वारियूं अखियूं बि रोशन थी वियूं जेॾी महिल अख खुली निंड मां सुजाग थियो सुभान अल्लाह टंग बि सही सलामत अखियूं बि रोशन बणिजी वियूं
हाने जेरी मल फजर पड़ी घर दे आयो तो घर वारा पुछन पिया तो तू तो अंधो हुए तोखे नूर किथा मिलियो तोखे ये रोशनी किथा मिली ते नूर वारो नबी रात आयो हो भाकुर पातई हथड़ा मुबारक फेराई मुझे बेनूर आखिन के नूर वारो करे ओ मिठा जेके नमाज पढ़ंदा आहिनि मस्जिद जा पंधड़ा कंदा आहिनि मदीने वारो साईं उन्हनि सां राज़ी थींदो आहे ख़ुशि थींदो आहे जेकी मस्जिद सां दिलि लाईंदा आहिनि मुस्तफ़ा करीम जा वली बणिजी वेंदा आहिनि वली छाहे औलिया उल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअत व यतवल्लाहुम बिल कराम वली उन्हें के सरबोआ जो अल्लाह जी इताअत ऐं बंदगी ऐं फर्मा बरदारी कंदो आहे अल्लाह वरी उन्हें के करामत ऐं इज्जत अता फरमाईंदो आहे वली बंदगी कंदो अल्लाह उनके इज्जत ऐं करामत दींदो सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमायो त जेकी अल्लाह जी इबादत कंदा आहिनि घणा नफ़िल पढ़ंदा आहिनि अल्लाह इन्हनि खे पंहिंजे दोस्ती जो ताज पहिराए छॾींदो आहे अन्नल औलिया हुमुल मुमिनूनल मुत्तकून अल्लाह जा वली उहे आहिनि जेके ईमान वारा आहिनि जेके तक़वा ऐं परहेज़गारी वारा आहिनि अतक़र्रुब इलैहि सुब्हानहु बिल फराइज़ मिन इम्तिसालिल अवामिर वजतनाब ज़वाजिर वली उन्हें के सरबो आहे अल्लाह जा हुक्म मञे अल्लाह जे रोके लॻाइयुनि खां रुकजी वञे पुट जेको अल्लाह जे क़ुरान दीन सुन्नत शरीयत मदीने वारे साईं जे गुलामी वारी वाट वठे इहो आहे वली असांजे मातली शहर जे पासे में हाणे मरदूद मरी वियो आहे कोली हो कोली काफर मेघवाड़ हो कोली नालो हुस न बूढ़ो फीणो रखंदो हो मिसाल के पेट में सूर हुजे न फीणो रखे तो माण्हू चङो भलो धागो पड़ी जे चे तो के पुट थींदो उनके पुट थी पवंदो मिठा हुयो कोली हुयो काफर पर अजीब अजीब गाड़ियों ॾेखारींदो हो पो हितों कराची जा माण्हू भी बसूं भरे उन कोली वटि वेंदा हुया पो छा कोली वली थी वियो जो हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी चो रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह जे 90 लख काफरन के कलमो पढ़ाए मुसलमान के घणा 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 चो 90 लख काफरन के कलमो पढ़ाए जे मुसलमान बनायो जने अजमेर जे शहर में आयो न अजमेर में एकड़ो अज्जे पाल नाले जोगी हुंदो जोगी हिंदू काफर हवा में उड़ामंदो हवा में खल कौन जे पुठियो हुंदी चंदा बाबा हे पोतल माण्हू आ हवा में जी पखी उड़ामंदा आहिनि अज्जे पाल जोगी ये उड़ामंदो हो अजमेर जे शहर में वो जेरीमल हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह अजमेर शरीफ में पहुता माण्हुनि चयोसीं ते जोगी आ हिंदू आ हवा ते उड़ामे थो पखियुनि वांगुर ख़ल्क़ खारे छॾी अथसि माण्हू उन जे पुठियां लॻी पिया आहिनि माण्हुनि खे पंहिंजो मुरीद थो करे साईं फरमायो त हाणे जॾहिं उड़ामे त मूंखे ॿुधाइजो जेॾीमहिल उहो वाणियो उॾामियो न अजयपाल जोगी साईं जन मंजीअ ते वेठा पिया वुज़ू कनि ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती मंजीअ ते वुज़ू पिया कनि हिकिड़े मुरीद अचे ॿुधायो साईं हींअर जोगी उॾाणो आहे साईं चाखड़ी पाईंदा काठ जी जुती पुट ही जुती पाईंदा आहियो न चम जी या स्लीपर या प्लास्टिक जी पर हुआ काठ जी जुती चाखड़ी जंहिंखे सॾींदा हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन काठ जी चाखड़ी पाईंदा जेॾीमहिल मुरीद ॿुधायो साईं हे जोगी उॾाणो आहे हवा में त साईं उहा जुती खणी उन जुतीअ खे चयो त जुती अॼु तूं बि का दीन जी ख़िदमत कर
अज तू भी का दीन जी खिदमत कर ये चाहिए उछलाई जुती के उछलाई थी या जुती हवा में उड़ामण लगी ओ जोगी जेको हो न जोगी हवा में उड़ाणो जोगी मथो कोड़ींदो टिकण जुती जो भाई ठका थी अस टिकण में अचे कुटण शुरू कई जोगी हेडे भजे होडे भगे जुती उन्हें के कुटी दी साईं ते अगे छिकींदी पई अचे जोगी हेडे घुत हणे जुती ओडो पादर लगेस वरी जोगी हेडे भजे जुती ओडो मोचड़ो लगेस फेराए सेराए साईं जन जिते मंजी ते बैठा न जुती आणे अगे लाथस जेड़े जोगी तू समझी दो त मां उडामी मानन के मुतासिर तो कया मानन के पंजो मुरीद तो कराई यो उडामण त असा फकीरन जी जुती हवा में उडामंदी आ उनके जो कुटको जो न जुतिन जो ओडी मल पेरन ते किरी चई सी मां तो भकई वरी न उडामंदस चई इए माफी न मिलंदई चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जोगी उन्हें मल कलमो पड़ी मुसलमान थी वो मिठा ये हिंदू काफर पे अजीब अजीब शोभते बाजू ॾेखारींदा आहिनि इहा विलायत न आहे वली उहो आहे जेको अल्लाह जो फर्मा बरदार हुजे जेको मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण वारो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका सुभान अल्लाह मुझा दोस्तों असां सोचींदा आहियूं वली उहो आहे जेको करामत ॾेखारे जेको अजीब अजीब ॻाल्हियूं ॾेखारे पर क़ुरान इन्हे खे वली न सॾियो आहे क़ुरान तो फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु तव्हांजो वली अल्लाह हुआ तव्हांजो वली उन्हें जो रसूल आहे वल्लज़ीन आमनू ऐं तव्हांजा वली उहे आहिनि जेके ईमान जनांदो आहे जेकी सच्चा मोमिन आहिनि इहे आहिनि वलीअ जी निशानी इहा आहे अल्लज़ीन युक़ीमून सलात मोमिन वलीउल्लाह उहे अथव जेके निमाज़ क़ाइम कंदा आहिनि व युतून ज़कात वहुम राकिऊन वली उहे आहिनि जेके ज़कात ॾींदा आहिनि वली उहे आहिनि जेके रुकू करण वारा आहिनि सजदन करण वारा आहिनि अल्लाह जे अॻियां झुकण वारा आहिनि वमन यतवल्लल्लाह व रसूलहु वल्लज़ीन आमनू फइन हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून सुभान अल्लाह रब फरमाए थो त पोइ तव्हां पंहिंजो वली बणायो अल्लाह खे वली बणायो रसूलुल्लाह खे ऐं वली बणायो मोमिनन खे जेके तक़वा ऐं परहेज़गारी वारा निमाज़ ऐं क़ुरान वारा आहिनि उन्हनि खे वली बणायो इहे अल्लाह जी जमायत वारा आहिनि इन हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून अल्लाह जी जमायत वारा सदाईं कामयाब हूंदा चो अल्लाह जी जमायत वारा रब जी जमायत वारा ये वली अल्लाह जी जमायत वारा हिते भी कामयाब हुते भी कामयाब सुभान अल्लाह मुझा दोस्तों तो उहे मानू जेके अल्लाह जा वली आहिनि उहे अल्लाह जे दर ते झुकण वारा रब जी फर्मा बरदारी करण वारा अॼुकल्ह वरी हिकिड़ो ॿियो मर्ज़ आहे के मानू में जिन्न तो अचे जिन्न के मर्द में के औरत में जिन्न तो अचे उल्टियों सीधियों गालियों तो करे पो मानू उन्हें जे पुठियां लगा विया आहिनि अबाही भी पोतला हिन में जिन्न तो अचे याद रखो असां जिन्नन ते ईमान नांदो आ असां जो ईमान कुरान ते आ असां जो दीन मुस्तफा जे मथा असां जो ईमान
कॾहिं कॾहिं जिन उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पोइ धुको लॻी बि पवंदो आहे, सच कूड़ मिलाए ॻाल्हियूं कंदा आहिनि। इन्हनि जिन्ननि ते वैसा न कबो। भोपन तरियूं ॾिसण वारा कराची में वञी ॾिसो, आमिल जुनैद बंगाली वेठो आहे, साईं मुंहिंजा तो खयूं वेठा आहिनि, उहे वेठा था ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइनि। यादि रखो मुस्लमानो, इहे वली न आहिनि, इहे शोभते बाज़ पैसे जा पुजारी आहिनि। वली उहो आहे जेको बगदाद वारे साईं ॿुधायो त वली छाके साईं फरमाइनि था, दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतबा व निलतु साद मिन मौलल मवाली। मां इल्म पढ़ंदे पढ़ंदे, इल्म पढ़ाईंदे पढ़ाईंदे अल्लाह मूंखे कुतुब बणाए छॾियो। दीन जो इल्म, शरीयत जो इल्म, कुरान जो इल्म। बगदाद वारो साईं फरमाए थो, 40 साल मूं दीन जो इल्म पढ़ियो, शागिर्दनि खे पढ़ायो, अल्लाह मूंखे कुतबियत जो ताज पहिराए छॾियो। पोइ उन्हनि वलियनि वटां करामतूं ज़ाहिर थियनि त पोइ इहा करामत अल्लाह जे तरफ़ां हूंदी आहे। इहा करामत मञणी आहे, इन करामत जो इनकार न कबो। बेदीन माण्हू, गुमराह माण्हू अजीब ॻाल्हि ॾेखारे, इनखे करामत न चइबो, इनखे इस्तदराज, शैतानी धोखेबाज़ी चइबो आहे। मिठा सिखो त वली चाहे ऐं शोभते बाज़ चाहे, फ़र्क़ु ॼाणो। वलीअ जी निशानी इहा आहे त उहो निमाज़ी हूंदो, ज़ाकिर हूंदो, उन जे ज़बान ते अल्लाह जे ज़िक्र जी तवार। ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा दोस्तो? अॼुकल्ह खोड़ माण्हू वेठा आहिनि, आङिरियुनि ते ॾिसी ॿुधाइनि था, तरियूं ॾिसी ॿुधाइनि था, बाबा तोखे 4 पुट थींदा, तोखे फलाण थींदो, कूड़ वेठा कुटनि। हिकिड़ो माण्हू अहिड़ियूं ख़बरूं पियो ॿुधाए, हीअं थींदो हूअं थींदो। हिकिड़ो माण्हू आयो, लाहे जूतो हुजे वॾो लांग बूट, अचे परतई मोचड़नि सां, ॾाढी कुट कढईंसि पादरनि जी। चई माण्हुनि खे ॿुधाईंदो तोखे 4 पुट थींदा, तोखे हीअं थींदो। इहा ख़बर कोन पई त हे ईंदो मूंखे बूट सां मोचड़ा हणंदो। इहा ख़बर छो न पई? ओ मिठा त इन्हनि माण्हुनि जे पुठियां न लॻंदा कयो। असां क़ुरान खे मञण वारा, असां मुस्तफ़ा जे दीन, सुन्नत ऐं शरीयत खे मञण वारा। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। इमाम नसाई सुननुल कुबरा में रिवायत आंदी आहे, मदीने वारे साईं जी दरबार लगी पई हुई। एक माण्हू अचे अर्ज कयो, मन औलिया उल्लाह या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह, असां के ॿुधायो त औलिया अल्लाह केर है, अल्लाह जा वली केर है। या रसूल अल्लाह असांखे ॿुधायो वली केर आहे, वलीअ जी निशानी कहिड़ी आहे, वलीअ खे असां कीअं सुञाणूं? कंहिंजे निरड़ ते त लिखियलु न आहे त ही वली आहे, कीअं सुञाणूं? मदीने वारे साईं फरमायो, अल्लज़ीन इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह। साईं फरमायो त वली उहो आहे जंहिंखे ॾिसण सां अल्लाह यादि अची वञे। वली जी निशानी आहे, वलीअ जे चेहरे खे ॾिसंदो, उन जी कचहरी में ईंदो, उन जे मजलिस में वेंदो, तव्हांजी दिलि मां निकिरंदो अल्लाह अल्लाह। सभई चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। अल्लज़ीन इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह, वली उहो आहे जंहिंखे ॾिसण सां अल्लाह यादि अची वेंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं ॿी रिवायत आहे, इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे, इमाम बज़ार पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो, व इन अहबाबी व औलियाई अल्लज़ीन युज़करून बिज़िक्री व उज़करु बिज़िक्रिहिम।
हदीस कुदसी रब फरमाए तो वली जी निशानी इहा अथव जो वली के याद कंदो तो मां रब तांखे याद अची वेंदुसि मूं रब के याद कंदो तो मुंहिंजो वली तांखे याद अची वेंदो पुट अज ॾिसो न पीरन जे पीर जो ज़िक्र था कयूं त अल्लाह याद थो अचे आहे वरी अल्लाह जो ज़िक्र था कयूं त दस्तगीर याद थो अचे अल्लाह जो ज़िक्र कयो तो बगदाद वारो याद तो अचे बगदाद वारे के याद कयो तो अल्लाह याद तो अचे इहा विलायत जी निशानी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह जो वली अल्लाह जो दोस्त वलकद कतबना फिज़ ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादिय सालिहून अल्लाह जो कुरान सूरतुल अंबिया आयत नंबर 105 रब तो फरमाए त असां ज़िक्र खां पोइ ज़बूर में लिखी छॾियो हुयो त हिन धरती जा मालिक मुंहिंजा बाना आहिनि जेके सालिह बाना आहिनि मुझी धरती जा वारिस ही धरती हुजे या जन्नत वारी धरती हुजे इन धरती जा वारिस इन धरती जा मालिक मुझा वली बाना आहिनि जमीन जा खजाना पंहिंजे वलियन के ॾींदो आहियां आसमान जूं कुवतूं पंहिंजे वलियन के ॾींदो आहियां जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मां पंहिंजूं रहमतूं पंहिंजे वलियन जे हथ में ॾींदुसि मुंहिंजे बाननि ते विरहाईंदा पुट मूंखे ध्यानु कयो मां हदीस ॿुधायांव सुजाग वेठा आहियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त अल्लाह जूं कुल 99 रहमतूं आहिनि कुल घणियूं रहमतूं आहिनि 99 रहमतूं आहिनि मिशकातुल मसाबी में हदीस आहे रब फरमाए थो हुजूर फरमाइनि था त अल्लाह जूं कुल रहमतूं घणियूं आहिनि 100 उन मां सिर्फ़ हिकिड़ी रहमत धरती ते रब ला थी आहे हिकिड़ी रहमत सिर्फ़ हिकिड़ी रहमत रब नाज़िल कई आहे जंहिंजे करे ही जहान हले थो पियो जानवर फाड़ींदड़ जानवर पंहिंजे बच्चन सां मोहब्बत रखंदा आहिनि उन हिकिड़ी मोहब्बत जो रंग आहे मां पंहिंजे बच्चन सां मोहब्बत रखंदी आहे पीउ पंहिंजे औलाद खे शफ़क़त ऐं प्यार ॾींदो आहे इहो इन हिकिड़ी रहमत जो रंग आहे हिकिड़ी रहमत आहे जंहिंजे सदके ही सॼो जहान हले थो बाक़ी 99 रहमतूं अल्लाह ताला पाण वटि लिकाए रखियूं आहिनि जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हीअ रहमत जेका हिते नाज़ुल कई अथसि इहा ऐं 99 रहमतूं जेके पाण वटि रब लिकाए रखियूं आहिनि इहे पूरियूं 100 रहमतूं गॾु करे अल्लाह पंहिंजे वलियन खे ॾींदो त मुंहिंजे बाननि में विरहायो पोइ क़यामत जे ॾियारे अल्लाह जूं रहमतूं अल्लाह जा वली विरहाईंदा अज मानू चवन था अब्दुल्ला शाह गाजी वट छा ॾिठो अथव अब्दुल्ला शाह साहबी वट छा थो मिलेव पीरन जे पीर दस्तगीर जी यारी मां छा तव्हांखे मिलियो आहे मानू चवन था कलंदर वट छा आहे भिटाई वट छा आहे मिठा उन्हनि खे ॿुधाए त क़यामत जे ॾियारे ख़बर पवंदी जॾहिं 100 जो 100 रहमतूं अल्लाह पंहिंजे वलियन जे हथ में ॾींदो ऐं पोइ जेॾीमहिल वलीअ विरहाईंदा न त पोइ कंहिंखे ॾींदा जेके पंहिंजा हुबदार हूंदा सुभान अल्लाह दस्तगीर पंहिंजे मुरीदनि खे ॾींदो सुहिणो अब्दुल्ला शाह गाज़ी पंहिंजे दर ते अचण वारनि हाज़िरी भरण वारनि खे वंडे ॾींदो मुर्शिद पंहिंजे मुरीदनि खे रहमतूं वंडे ॾींदा ओ मिठा त अल्लाह वारनि जी मोहब्बत हिते बि नफ़ो ॾींदी हुते बि फ़ाइदो ॾींदी जेको सचो वली हुजे उन जी दामन वटि बि
चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, अल्लाह जा वली दुनिया में भी फैज़ ॾींदा आहिनि, कब्र में वञी आरामी थियनि त उतों भी फैज़ ॾींदा आहिनि। जॾहिं क़यामत जे ॾियारे वली उथंदा न, उते भी पंहिंजे मुरीदनि खे फ़ाइदो ॾींदा। मदीने वारे साईं फरमायो त हिकिड़ो वली कौम कबीले खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो, हिकिड़ो वली 500 माण्हुनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो, हिकिड़ो वली सिर्फ़ 10 माण्हुनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। साईं फरमायो त जेॾीमहिल मुंहिंजो यार वफ़ादार उस्मान गनी ईंदो त कबीले मुदर जेको अरब जो कबीलो आहे, जेतिरा कबीले मुदर में माण्हू आहिनि ओतिरनि माण्हुनि खे उस्मान गनी छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। ऐं हर वली पंहिंजे अमलनि आहर सिफारिश कंदो। जंहिं वलीअ वटि जेतिरी इबादत हूंदी, जेतिरो ज़िक्र इबादत, रात जो जागण नफ़िल पढ़ण, जेतिरी हुन मेहनत ऐं कमाई कई हूंदी न, ओतिरा माण्हू क़यामत में छॾाए जन्नत ॾे वठी। सुभान अल्लाह। वो मिठा वो जेके चवनि था न त पीरनि जे पीर वटि छा थो मिले, इंशाअल्लाह उहे बि ॾिसंदा। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, दस्तगीर ईंदो, फरमाईंदो कहिड़ा आहिनि मुंहिंजा मुरीद मुंहिंजी यारी मल्हाइण वारा, सुभान अल्लाह, कहिड़ा आहिनि मुंहिंजे ॾिहाड़े खे मल्हाइण वारा। पोइ पीरनि जो पीर जेॾीमहिल सिफारिश कंदो त लखनि खे छॾाए पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो मिठा वो अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो, खुदा जे दोस्तनि सां निस्बत ऐं ताल्लुक दिल जो रखो। मिठा रोकण वारा रोकींदा, झलण वारा झलींदा, वलियनि जा गिलाखोर दुश्मन हज़ारे थींदा, पर सुन्नी वलियनि जे दर खे न छॾियो आहे न छॾींदो। चओ असां वलियनि जो दर न छॾियो आहे न छॾींदासीं। मुंहिंजा दोस्त अॼु बद मज़हब पैदा थिया आहिनि। जीअं चोर हूंदो आहे न, चोर लिकी चोरी कंदो आहे, धाड़ेल आमो सामो फुर कंदो आहे, ऐं लले चो वरी ख़बर न पवंदी त खीसे मां पैसा कढी वेंदो आहे। चोरियुनि जा बि रंग ढंग आहिनि न। इन तरह सां हिकिड़ा माल जा चोर, हिकिड़ा वरी अक़ीदे जा चोर, अक़ीदे जा चोर। के चवनि था त वलियनि वटि कुझु न आहे, के हुजूर जे सहाबनि जा दुश्मन, के अबू बकर सिद्दीक जा दुश्मन, के हज़रत उमर सुहिणे जा दुश्मन, के मौला अली शेरे जली जा दुश्मन। हिकिड़े मुल्ले जी तकरीर मूं ॿुधी, चए पियो त खुलफाए राशिदीन 3 आहिनि, अली त ख़लीफ़ो राशिद आहे ई न। चओ अस्तग़फिरुल्लाह, चओ अस्तग़फिरुल्लाह। मौला अली शेरे जली अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन, मोमिनन जो मौला। एड़ा बेशर्म पैदा थिया आहिनि, एड़ा बेहया पैदा थिया आहिनि, जेके चवंदा त मौला अली खलीफो राशिद न आहे। मिठा इहे के लले चा, के चोर, अक़ीदनि जे फुरण वारा। ए सुन्नी पंहिंजे अक़ीदे ते मज़बूत रहणो आहे। इंशाअल्लाह दुनिया हिक पासे थी वञे, असां पंहिंजे पीर दस्तगीर जो दर न छॾियो आहे न छॾींदासीं। छा था चओ? सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। ओ वलियन जो शान वाला वधायो बहाबा, बुला जो अलाए छाते मग़ज़ थियो ख़राब हुआ। ओ वलियन जो शान वाला, वलिय सगोरा वारिस आहिनि, धरती उन्हनि हवाले। ज़बूर
कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले ओ वलियन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब आ मुला जो अलाए छाते मगज जो खराब ओ खौफ न खतरो आहे उन्हनि के जनते रबुआ राज़ी रोंदे रातियूं सजदन में जन बिरह खटिया बाज़ी ओ पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत खुदा जो खिताब आ मुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब सुभान अल्लाह लो रोकींदो पर सुन्नी पंजे पीर जो दर न छॾींदो दस्तगीर जो दर न छॾींदो हिकड़ा चवंदा त दस्तगीर जी यारी खाइण हराम आ हिकड़ा चवंदा मीलाद मल्हाइण हराम आ माज़ल्लाह अस्तगफिरुल्लाह ओ मिठा ये बद अकीदा बद मजहब रोकींदा रहंदा पर असां सुन्नी पंजे अकीदे ते अटल रहंदासीं पंजे मुर्शिद जी दामन न छॾींदासीं मदीने वारे साईं जे दर जी गुलामी न छॾींदासीं कबूल आहे इहा ॻाल्हि कबूल आहे इहा ॻाल्हि इंशाअल्लाह ओ मिठा ते अकीदे पंजे ते मजबूत पुख्ता सच्चा सुन्नी साबित कदम सुन्नी बणजी वञो खुदा जो कसम आहे इन अकीदे ते जेको जिंदगी गुज़ारे थो इन जो मौत ईमान सां कलमे सां लाॾाणो ऐं जॾहिं कब्र में दाखिल थींदो न त अल्लाह जे वलियन जी मोहब्बत मदीने वारे साईं जो इश्क उन जे ऊंदा ही कब्र के रोशन बनाए छॾींदो सुभान अल्लाह अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला सच्चा सुन्नी आहियूं अल्हम्दुलिल्लाह मौला अली जी विलायत के मञण वारा असां अबू बकर जी सदाकत के मञण वारा उमर जी अदालत के मञण वारा उस्मान गनी जी सखावत के मञण वारा फातिमत ज़हरा जे पाकीज़गी ऐं तहारत के मञण वारा सुभान अल्लाह अल्लाह करे चल इन अकीदे ते जियूं इन अकीदे वारो मौत नसीब थिए जिंदगी मुस्तफा जे गुलामी में ऐं मौत मदीने वारे साईं जे इश्क में नसीब थिए अल्लाह करीम जल शानु मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मदीने वारे साईं जे दर जी गुलामी में चल हयाती जा पसा पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग हदीस पाक में आ त जेको पाणीअ में बुॾी मरी वञे इहो शहीद आहे बाहि में सड़ी मरे उहो बि शहीद आहे अॼु मूं ॿुधो आहे त फ़क़ीर जो भाइटिड़ियो पाणी में किरी पियो अलाह हुनखे शहादत जो दर्जो ॾिनो आहे अल्लाह ताला जल शानु शाल सां सभिनी जे सिर जो बचन जो ख़ैर फरमाईंदो ऐं दुआ घुरो त हे जेके ॿेड़ा बीठा आहिनि अलाह हिननि में बरकतूं विझे अल्लाह हिननि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं विझे अल्लाह हिन दरिया के आबाद शाद रखे मच्छुनि सां भरपूर करे ही मारूअड़ा अल्लाह हिननि खे सदाईं सुखियो रखे अल्लाह ताला हिननि खे ग़ैबी रिज़्क़ जा रस्ता खोले ॾिए اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله हिन सारी जमात ते राज़ी थी रेड़ी गोठ ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा
या अल्लाह हिन मिस्कीन मारूअड़न खे शाद ऐं आबाद रखजा या अल्लाह हिननि जे रिज़्क में रोज़ी हिननि में बरकतूं नाज़िल फरमा हिननि जा बेड़ा शिकार सां मच्छुनि सां भरपूर करे मोटा आमीन। हे मुंहिंजा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके बेरोज़गारनि खे रोज़गार ॾे बेड़नि वारनि जे बेड़नि खे सलामत रखजा उन्हनि जे रिज़्कनि में बरकतूं नाज़िल फरमाइजा हे मुंहिंजा मौला जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे साले औलाद ॾे जेकी तंग दस्त आहिनि उन जूं तंगियूं दूर फरमा जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा करीम रब मदीने वारे साईं जे सदके हिन सारे ॻोठ जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा करीम रब फलस्तीन जे मुसलमाननि जी मदद कर आमीन। गज़ा जे मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा ए मुंहिंजा मौला मुसलमाननि खे सोभ ॾे मुसलमाननि खे कामयाबी ॾे ए मुंहिंजा मौला काफ़रनि जा नापाक मनसूबा मिटीअ में मिला मुंहिंजा मालिक करीम गज़ा जे मुसलमाननि जी मदद फरमा मुंहिंजा मौला हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा ए मुंहिंजा मौला ए मुंहिंजा करीम रब जन ही जलसो सजायो आहे जन हिन जलसे में ख़र्च कयो मेहनत कई उन्हनि जे रिज़्क रोज़ीने में बरकतूं नाज़िल फरमा हिन इको साउंड वारे जे रिज़्क में बरकतूं विझ करीम रब जेकी हिन मजलिस में पंधड़ा करे आया जन घरनि में वेही ॿुधो तन सभिनी जे मथां पंहिंजूं रहमतूं पंहिंजूं अताऊं पंहिंजूं सखाऊं निसावर फरमा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असांजे दिल जूं मुरादूं पूरियूं कर असां सभिनी के मदीना तैयबा जी हाज़री नसीब आमीन। सोने हबीब जे दर जी हाज़री नसीब फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।